हमारी ऐप इस वक्त 20 लाख से ज़्यादा व्यूअर्स देख चुके हैं। आप भी जुड़िए और देखते रहें https://indiatv.in पर। नमस्कार, मां पूनम गोदवानी तव्हां सभिनि जो सिंधी कच्छी चैनल में स्वागत थी कयां। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कच्छी चैनल। अज 16/7/2024 जो अज असांजो श्री झूलेलाल चालीसो जो रावल थी रहियो आहे। सॼे सिंधी समाज के इन लाइ लख लख वाधायूं ऐं शुभकामनाऊं। अॼु पहिरों ॾींहुं आहे ऐं पहिरें ॾींहुं मां सेक्टर 11 जे झूलेलाल मंदिर जा तव्हांखे दर्शन कराए रहियो आहियां। हे असांजा झूलेलाल आहिनि जेके जल में विराजमान आहिनि। हे असांजो पहिरों जेको मंदिर आहे 11 नंबर जो, उन झूलेलाल जा अॼु मां तव्हांखे पहिरें ॾींहुं चालीहे जे पहिरें ॾींहुं जा दर्शन कराए रहियो आहियां। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया हूंदो कि सत्संग आहे, सत्संग शुरू आहे। ईअं ई मां 40 ॾींहं तक जेतिरा बि उदयपुर जा मंदर आहिनि झूलेलाल जा, उन्हनि जा मां तव्हांखे दर्शन कराईंदुमि। अगरि मुंहिंजो काॾे बि ॿाहिरि वञणु थियो त 40 ॾींहंनि तक मां तव्हांखे झूलेलाल जा दर्शन कराईंदुमि। पुनः तव्हांजो एस इंडिया टीवी में स्वागत आहे, स्वागत आहे। जय झूलेलाल। प्रतीक शनिवार ये एक ट्रेन शुरू की है श्री शंकर लालवानी के प्रयास से, जिसकी कुछ झलके तस्वीरें न्यूज़ हम आपको दिखा रहे हैं। तो ये एक बहुत बड़ी अचीवमेंट है इंदौर वासी के लिए और हमारे सिंधी समाज के लिए। देखते रहें SK TV पर ऐसी कई खबरें और ऐसे कई समाचार। नमस्कार, जय झूलेलाल। डिमांड फॉर सिंधीस में तव्हांजो स्वागत आहे। मां प्रकाश रामचंदाणी, सिंधी कच्छी चैनल SK TV, जेको अॼुकल्ह वेबसाइट, यूट्यूब, व्हाट्सअप ऐं सभिनी ते हलंदो आहे। मां पंहिंजी एडवर्टाइज़मेंट करणु न आयो आहियां, पर मूंखे हिकिड़ी ख़ुशी थी त हिन ग्रुप में कोई बि पंहिंजी ग्रुप खे कोन खणी आयो आहे। भई कोई संस्था आहे त संस्था खे नथो खणी अचे, या कोई ॿी के व्हाट्सअप ग्रुप सां गड़ियल आहे त उहो व्हाट्सअप ग्रुप खे नथो खणी अचे। सभिनी खे जोड़णो आहे, पर सभिनी खे इंडिविजुअल जोड़णो आहे ऐं इंडिविजुअल जुड़िया आहियो ऐं इंडिविजुअल ॻाल्हायो पिया। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मूंखे होप आहे त असां अगरि इन ट्रैक ते रहियासीं त सालनि महीननि में असां कुझु अचीवमेंट कंदासीं। ऐं असां पंहिंजी अॻे बि मां तव्हांखे ॻाल्हि कई हुई, हाणे बि चवंदुसि त असां पंहिंजी जेकी भाग दौड़ आहे उहा अचण वार पीढ़ीअ खे ॾींदा वञूं त भुल चुक में असां खां को कमु कारज रहिजी वञे। सिंधियत जो नारो सिंधस इंडस सिंध, उन मां ई हिंद ठहियो आहे या हिंद मां सिंध ठहियो आहे। वाद विवाद इहो कोन्हे, पर असांखे पंहिंजो राज्य मिले अहिड़ी इच्छा सां। जय झूलेलाल। SK TV तव्हां सभिनी जो स्वागत आहे। मुंहिंजो नंबर आहे 9428076082। तव्हां मूंखे कहिड़े बि ग्रुप में जोड़े था सघो। मां पंहिंजे चैनल्स जे माध्यम से थ्रू सॼे इंडिया में, सॼे वर्ल्ड में सभिनी खे जोड़ींदो आहियां। 350 ग्रुप्स व्हाट्सअप जा आहिनि, फेसबुक जा 15,000 मुंहिंजा आहिनि, तंहिंखां पोइ 5,000 मुंहिंजा ग्रुप्स फेसबुक में बि ठहियल आहिनि, यूट्यूब में ठहियल आहिनि। लिमिटेशन मां एडवर्टाइज़मेंट नथो कयां, मूंखे सभिनी सिंधियुनि खे जोड़ण लाइ करे जेकी अचीवमेंट आणणी आहे उहा ई मुंहिंजी हिकु इच्छा आहे। जय झूलेलाल।